नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त नई दिल्ली में खबर ॾींदा हलूं तो भारत के रियलिटी शो बिग बॉस ज़रिए शोहरत हासिल कंदड़ अदाकारा अर्शी खान अफगानिस्तान जी तब्दील थियल सूरत-हाल खां पोइ मुसलसल खबरुनि जी ज़ीनत बणियल आहे। अर्शी खान पंहिंजे ताज़ी वीडियो में इंकशाफ कयो हो त उन जो वास्तो पाकिस्तान न पर अफगानिस्तान सां आहे ऐं संदसि पीउ अफगानिस्तान मां लॾे भारत आयो ऐं हाणे हू भारतीय आहे। हाणे अदाकारा हिकु इंटरव्यू में चयो आहे त मुंहिंजो पीउ पंहिंजे हिकु दोस्त जे पुट सां मुंहिंजो मङणो करायो हो जेको अफगान क्रिकेट टीम जो रांदीगर आहे ऐं हू रिश्तो घर वारनि जे रास्ते सां थियो, जंहिं खां पोइ असां ॿई दोस्त बणिजी चुका आहियूं ऐं ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे, पर हाणे इहो रिश्तो वधीक कायम न रही सघंदो। संदसि चवणो हो त अफगानिस्तान में तालिबान जे टेक ओवर खां पोइ मुंहिंजे ख्याल में घर वारा हाणे उन रिश्ते खे जारी न रखंदा, उन बदिरां ही भारत में ही मुंहिंजे लाइ को रिश्तो ॻोल्हींदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।